अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातिमिन नबिय्यीन अबिल कासिम मुहम्मद वालिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलिहिल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता फिल कुर्बा। सलावत। तमाम हम्द तमाम तारीफ़ूं उन परवरदिगार जे लाइ जंहिंजे कब्ज़ाए कुदरत में काइनात जी जान है। दुरूद ऐं सलाम उन्हनि जे लाइ जंहिंजे सदक़े में मालिक काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे अदम खां वजूद बख़्शो, जंहिंजी ज़ात वाला सिफ़ात दुरूदनि व सलामनि जे लाइ था। सलवात पढ़ो मोहम्मद। सामईन गिरामी क़द्र, अल्लाह जा लख लख एहसान आहिनि जंहिं असांखे अहिड़ा पीर अता कया कि जिन पीरनि जे आॾो अगरि कोई अरब जो बुद्धू बि गुज़री वेंदो त हे उनखे इंसान बणाए छॾींदा। अगरि कोई इन्हनि जे साम्हूं कोई इंसान गुज़री वेंदो त उनखे मुसलमान बणाए छॾींदा। कॾहिं को मुसलमान गुज़री वेंदो त उनखे सलमान ठाहे छॾींदा। कॾहिं के सलमान जो इन्हनि जे साम्हूं गुज़र थींदो त उनखे फ़ख्र सुलेमान बणाए छॾींदा। यानी बेज़र खे ॾिसंदा त उनखे अबूज़र ठाहे छॾींदा। बेदाद खे ॾिसंदा त उनखे मिक़दाद ठाहे छॾींदा। कॾहिं मटीअ सां खेॾंदड़ के मलंग खे ॾिसंदा त उनखे बहलूल ठाहे छॾींदा। ऐं राह वेंदे अगरि इन्हनि जे ठोकर के पत्थर खे लॻी वञे, के दुर खे लॻी वञे त उनखे दुर्र नजफ़ ठाहे छॾींदा। ऐं अगरि के आसीअ ते नज़र पइजी वञे त उनखे हुर ठाहे छॾींदा। अर्ज़ ख़िदमत, असां ते पूरो साल माना जॾहिं खां को होश संभालियो आहे अॼु ताईं बस इहो ई ॿुधंदा अचूं था जी को फ़र्क़ु कोन्हे इन्हनि सभिनी में। बस सम्झी वियो न? हा, को फ़र्क़ु कोन्हे इन्हनि सभिनी में। मां चवां थो त काफ़िर पीउ जे घर में काफ़िर पुट जो पैदा थियण का फ़ज़ीलत जी ॻाल्हि कोन्हे। थी वेंदा इहे मुसलमान पर वॾे थी थींदा न। एतिरो त मन जॾहिं पैदा थिया हा त पीउ बि काफ़िर हुन, मां बि काफ़िर आहिनि। मुक़ाबिलो उन अलीअ सां था कनि जंहिंखे अल्लाह पंहिंजो काबो ई ॾेई छॾियो। यार थोड़ो थोड़ो वेझो वेझो थियो, पोयां मुमिनीन बीठा आहिनि।
अल्लाहुम्मा सल्ली अला बड़ी महिरबानी। अर्ज़ ख़िदमत सॼो साल बस इहो ही ॿुधण में ईंदो आहे जी या अली मदद न चवंदा कयो, छा चऊं चई या अल्लाह मदद चओ। मां उन्हनि खे चवंदो आहियां तव्हांखे हेतिरी नंढड़ी ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। फ़क़ीर जो कमु आहे, फ़क़ीर आहे न मोला, फ़क़ीर जो कमु आहे दरवाज़े ते दस्तक ॾियणु, अंदरां जेको बि ॿाहिरि ईंदो फ़क़ीर उन खां न घुरंदो त कंहिंखां घुरंदो? तव्हां ॾिठो कॾहिं त को फ़क़ीर दर खड़काए ऐं चवे त मालिक केरु आहे? मालिक जा कागज़ खणी अचो मां चेक कयां, छो चई मूंखे ख़ैरात घुरणी आहे त हर को पादर ठोकींदसि। हा, हिकु वठण आयो आहे ख़ैरात, हिकु भीख मंगण अचे थो, मथों वरी चवे थो त मालिक जो सॾु ॾे, तो तुंहिंजो कमु आहे ख़ैरात घुरण, दर खड़कायो अथई, जेको बि ॿाहिरि निकिरे ख़ैरात उन खां ई फ़क़ीर जेको आहे पिनंदो। ठीकु आहे न? असां बि मौला जे फ़क़ीरनि वयासीं अल्लाह जे घर काबतुल्लाह, असां उते वञी या अल्लाह मदद चयोसीं, अंदरों अली खां अलावा केरु ॿियो आयो ई कोन। अंदरों काबे मो अली खां अलावा केरु ॿियो ॿाहिरि आयो ई कोन। त माना इहा त अक़ल थो चए त जेको बि उन घर मां ॿाहिरि अचे फ़क़ीर उन खां ई पिने, उहो ई उनखे अता कंदो। मां इन करे हर जॻह ते चवंदो आहियां, न अली मौला जो ज़िक्र खुटी सघे थो, न ख़त्म थी सघे थो। शिया ऐं सुन्नी ॿिन्ही जी मुश्तरका जागीर जो नालो आहे मोहब्बत अली। इहा मुश्तरका जागीर आहे। तव्हां हलिया अचो सिंध जे कुंड कुर्छ में, उते बि ॾिसंदव सुन्नीअ जो घर आहे पर अलम पाक लॻो पियो अथसि। छाजे करे? छाकाणि त हिन 5-12 जे घर सां हर सिंध वारो मोहब्बत कंदो आहे। उहो फ़िरक़ो न ॾिसंदो आहे, उहो न ॾिसंदो आहे त इहे केरु आहिनि, मां सुन्नी आहियां, अहले हदीस आहियां, वहाबी आहियां। असांजे त सिंध में हिंदू बि जॾहिं मिलंदो आहे त या अली मदद करे मिलंदो आहे। इन करे मां उहे बि मां तव्हांखे ॾिसां त छाकाणि त मां ईरान में अल मुस्तफ़ा इंटरनेशनल यूनिवर्सिटी में पढ़ा पियो। उते 74 मुल्क 74 मुल्कनि जा तुलाब जेके आहिनि, स्टूडेंट्स उहे पढ़ंदा आहिनि। मां उन्हनि खां सवाल कंदो आहियां, तव्हांजे पंहिंजनि मुल्क माना अगरि इस्लामी मुल्कनि जी बि ॻाल्हि कयूं त असां 50-60 खां वधीक कोन आहियूं। ठीकु, त जेके गैर इस्लामी मुल्क आहिनि, जेके ख़ुशहाल आहिनि, माना असां वटि त जंगूं ई जंगूं आहिनि न, जाते वञ त उते का न का जंग ऐं मुफ़लिसी परेशानी इन्हनि में फाथल आहियूं। उन्हनि खां मां पुछंदो, तव्हां त ॾाढा ख़ुशहाल मुल्कनि में आहियो, उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे छिके खणी हिते ईरान में आई आहे ऐं अहिड़नि नंढनि कमरनि में वेही तव्हां इल्म दीन हासिल कयो था? उहो छाजे करे? उहे सभु यकमुश्त ज़बान थी चवंदा आहिनि, असांखे मोहब्बत अली छिके आई आहे। त इहा जो मोहब्बत अली जेका आहे न, इहा मुश्तरका जागीर आहे तमाम मसालिक जी। इन करे हिकिड़ो सुन्नी शाइर हो, उन हिकु शेर चयो, छा तो चवे? चए थो, नबी थे अली को वली कहने वाले, नबी थे अली को वली कहने वाले, वली बन गए या अली कहने वाले। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।
तो जेस ताईं हिन कायनात में सुन्नी शिया मुसलमान मौजूद रहंदा, अली मौला जो जिक्र बाकी रहंदो। छाकाणि छाजे करे जो अली नुक्ताए बाए बिस्मिल्लाह है, अली वलीउल कायनात आ, अली काफियुल महमात आ, अली मोमिन आ, अली अमीरुल मोमिनीन आ, अली बादशाह, अली शहनशाह, अली मोमिन आ, अली अमीरुल मोमिनीन आ, अली कुरान मुबीन आ, अली कुरान नातिका, अली फर्श ते वेही अर्श ते हुकूमत करण वारो आ, अली फर्श ते वेही अर्श ते हुकूमत करण वारो आ, अली फर्श ते वेही पर्दाए वेद सां ले जाए कुदरत में नबी सां गुफ्तगू करण वारो आ, अली पंहिंजे आंगुर ते फुटल नाखुन जी हल्की हरकत सां डूबियल लेकियल खत्म थियल रात थियल सूरज खे पलटाए सघंदो आहे। अली जो निकाह अर्श ते थिए, अली जी दुल्हन ज़हरा बने, अली जा बच्चा हसनैन थियन, अली साकी कौसर आ, अली ज़ाहिरुल असर हा, अली मुनकर जी मौत आ, अली कसीमुल जन्नत वल नार आ, अली जी मोहब्बत इहो फैसलो कंदी। पुल सिरात ते भी चवंदी त ही पुल सिरात के चवंदी, पुल सिरात ते भी चवंदा मौला अली ऐं चवंदा ही जहन्नम तुंहिंजो आ, ही मुंहिंजो आ। अली आदम जी तौबा खे कबूल कराइण वारो आ, अली नूह जी कश्ती के पार लगाने वारो आ, अली यूसुफ के कुएं का बचाने वारो आ, अली इब्राहिम जी भाई के गुलजार करने वारो आ, अली वो अल्लाह जो वली आ। अगर हिन जी गाल कयूं तो हिन जो चेहरो वल फजर आ, हिन जी अदाउन ते आयत ईंदी आ, हिन जे अगर सुनी पवन तो उन ते आयत ईंदी आ, हे अगर वार कन तो उन ते आयत ईंदी आ, हिन जे वदी वदी हमला करण ते आयत ईंदी आ। ही वो अल्लाह जो वली आ जो मजहर जली आ। अगर नजफ हलियो वञे तो नजफुल अशरफ थी वञे, अगर लाहूत हलियो वञे तो लाहूत लामका थी वञे, अगर सिंध में अची वञे तो सिंध औलिया जी धरती बणिजी वञे। सलामत रहो, सलामत सलामत अर्ज़ खिदमत इन करे मां हिकु शेर अक्सर जगह ते पढ़ंदो आहियां, उर्दू तो समझ आयो नहीं। चे तो छोड़ दूं गर नाम हैदर तो किसका नाम लूं। शायर तो चे छोड़ दूं गर नाम हैदर तो किसका नाम लूं, वक्त का मरहब गर उठाए सर तो किसका नाम लूं। क्या कहें क्या तर्ज खिदमत के छोड़ दूं गर नाम हैदर तो किसका नाम लूं, वक्त का मरहब गर उठाए सर तो किसका नाम लूं। लिखूं अगर तलवार के जोहर तो किसका नाम लूं, एक मोहम्मद एक अली एक फातिमा दो उनके लाल जब कोई नहीं है इनसे बेहतर तो किसका नाम लूं। सॉरी त केवला पूरी कायनात में अगर ता ॾिसंदो जेके अल्लाह जा वली फकीर बणजी जाते जाते भी वया न, उन्हनि सभिनी जी तबलीग जो हिकिड़ो ई मौजू हो, उहो हुयो मोहब्बत अली, जेको पैगाम गदीरी भी हो ऐं बहश्त जी अमीरी भी। माना अगर गदीर जी गाल कयूं तो उनमें अल्लाह रब्बुल इज्जत पाक नबी के छा फरमाइन था, बल्लिग यानी तबलीग जो हिकिड़ो ई मौजू आ। पोइ जेके अल्लाह जा वली फकीर बणजी जाते जाते वया, उहे अल्लाह जे उन हुक्म जे मुताबिक वञी उते पंहिंजो कमु कयनि। ऐं मौजू छा रहियो, मोहब्बत अली। ठीक
ऐं जॾहिं मां लफ़्ज़ फ़क़ीर चवां त तव्हां इन में परेशान न थियो। फ़क़ीर जो हिकिड़ो वॾो मर्तबो आहे। तव्हां सभु मौला जा फ़क़ीर आहियो न। फ़क़ीर जो मतिलबु भिकारी कोन्हे। भिकारी उहो हूंदो आहे जंहिंखे दुनिया ठुकराए छॾे। जेको दुनिया खे ठुकराए छॾे उनखे फ़क़ीर चइबो आहे। ऐं सलामत सलाम। इन करे मुंहिंजे मौला अली जो हिकु लक़ब आहे इमामुल फुक़रा। अली उहो आहे जेको फ़क़ीरनि जो इमाम आहे। अली उहो आहे जेको शाह विलायत आहे। अली उहो आहे जंहिंजी मोहर खां बग़ैर कंहिंखे विलायत मिलण वारी कोन्हे। ठीकु आहे। चाहियां थो त मौला जे हिननि फ़क़ीरनि जे दरमियान कुझु फ़क़ीरनि जो तस्करो करे वञा। आमाद आहियो? सिंधी सभु सम्झो था? मां पंहिंजी पूरी कोशिशि कयां थो सही तरीक़े सां पढ़ी वञा। अर्ज़ ख़िदमत जलालुद्दीन रूमी। जलालुद्दीन रूमी हिकु वॾो शाइर गुज़रियो आहे ईरान जो। ठीकु आहे। हिन वक़्तु उन्हनि जी जेका क़बर आहे तुर्की में आहे। अक्सर तव्हां जेको अगरि मैट्रिक इंटर में जेके अशार लिखियल हूंदा आहिनि न, उन्हनि अशार में हेठों लिखियल हूंदो आहे तखल्लुस रूमी। इहो ई आहे जलालुद्दीन रूमी या मौलवी। मौलवी लिखियल हूंदसि। ठीकु आहे। मौलवी मौलवी चवंदा आहिनि जेको सभ खां वॾो आलिम हुजे। माना सभ खां पहिरियों टाइटल जेको कंहिं आलिम जो कंहिंखे मिलियो त उहो मौलवी जलालुद्दीन रूमी आहे। ठीकु। हिकु दफ़ो इन्हनि जे साम्हूं हज़रत शम्स तबरेज़ जो गुज़र थियो। हज़रत शम्स तबरेज़ किताबनि जे अंबार खे ॾिठो ऐं ॾिसण खां पोइ जलालुद्दीन रूमी खां पुछियईं त इन चीज़ हे छा आहे? त हुन ज़ाहिरी हुलीअ खे ॾिठो ऐं ज़ाहिरी हुलीअ खे ॾिसी चई हिन फ़क़ीर खे कहिड़ी ख़बर त हे छा आहे? चएसि तो इन इल्म अस के तू न दारद। हे वो इल्म आहे जेको तो वटि कोन्हे। हज़रत शम्स तबरेज़ खे जलाल आयो चई जेके असां नथा सुञाणियूं या असां नथा ॼाणियूं उहो आहे छो? छा था कनि? ये किताब खणनि था पहिरियों तालाब हो त किताब खणी तालाब में उछले छॾनि। जलालुद्दीन रूमी पहिरियों त हिननि सां वॾो विड़ियो ऐं विढ़ण खां पोइ जॾहिं ॾिठई त हाणे को हासिल त कुझु कोन थींदो। जेको हिन फ़क़ीर खे नुक़सान करणो उहो करे छॾी। वञी होॾे कुंड में वेही रोअण लॻा। हाणे रोअण वारे ते फ़क़ीर खे रहम आयो। चईसि रोए छो तो? अच मां तोखे चुप करायां। वठी वियुसि दुबारा तालाब ते। तालाब में हथ विझी किताब जो कढियईं त हाणे उन्हनि में गर्द ऐं मिटी निकिरण लॻी। खुश्क गर्द ऐं मिटी निकिरण लॻी। हैरान थी जलालुद्दीन रूमी पुछियसि त इन चीज़ हाणे ही छा आहे? चई हे उहो इल्म आहे जेको तो वटि कोन्हे। उन खां पोइ जलालुद्दीन रूमी 12 साल शम्स तबरेज़ जी गुलामी कई। ऐं गुलामी करण खां पोइ ये फिक्रा चई। चए तो मौलवी हरगिज़ न शुद्ध मौलाना रूम। मौलवी जेको मां मौलवी थियो आहियां इहो हरगिज़ न शुद्ध मौलाना रूम। ता गुलाम शम्स तबरेज़ी न शुद्ध। चए तो मां उन वक़्त ताईं आलिम ही कोन थियुमि जेसि ताईं अली जे गुलाम जी गुलामी न कई। अच्छा छाकाणि त जलालुद्दीन रूमी हिननि जा मोतक़द हुया। पोइ कुझु हिननि जा शागिर्द ऐं कुझु ॿिया माण्हू उहे हिन सां साड़ कंदा। पोइ का अहिड़ियूं ॿ टे ॻाल्हियूं हिकु ॿिए जूं अॻिते पोइ हिते पहुचायनि जंहिंसां शम्स तबरेज़ हिननि सां नाराज़ थी हिननि खे छॾे हलिया विया। शम्स तबरेज़ हिननि खे छॾे हलिया विया। ऐं शम्स तबरेज़ जी जुदाई में जलालुद्दीन रूमीअ 25,000 बेत लिखिया। हे जेको दीवान शम्स तबरेज़ तव्हां ॿुधंदा आहियो न उहो असल में लिखियो हिन दीवान शम्स तबरेज़। उहो शम्स तबरेज़ जी जुदाई में लिखियईं 25,000 बेत। 25,000 जो मतिलबु 50,000 सिटरूं सिर्फ़ शम्स तबरेज़ जी जुदाई में लिखियईं। ऐं पोइ आख़िर ताईं तारीख़ में मां स्टडी कयां पियो त आख़िर ताईं बि पाण में वरी न मिलिया आहिनि। ठीकु आहे। अच्छा जी। बाक़ी कलंदर लाल शहबाज़ खे त सिंध वारा सभई सुञाणो था। सुञाणो था नथा सुञाणो? अगरि सुञाणो था त पोइ ॻाल्हि कयां।
माना मलंग कलंदरी भी वेठा आयो हिते। सही। कलंदर लाल शहबाज जे ॾाॾे जो नालो हुयो मोहम्मद इब्न इब्राहिम मुजाब। इन्हनि जी क़ब्र मौला हुसैन जे रोज़े जे भरिसां आहे। ख़ुदा तव्हांखे हिन साल करबला जी ज़ियारतूं कराए। जीअं ई बाब क़िबला खां मौला हुसैन ॾे वेंदव न त खबी हथ ते हबीब इब्न मज़ाहिर जी क़ब्र आहे, सॼी हथ ते इब्राहिम मुजाब जी क़ब्र आहे। ऐं इन्हनि खे मुजाब इन करे चयो वियो, मुजाब उन खे चइबो आहे जंहिंखे जवाब अचे। हा, ही जॾहिं बि मौला जी ज़रिए में ईंदा हा, सलाम कंदा हा ऐं मौला मोटाए जवाब ॾींदो हो। इन करे इन्हनि खे चयो वियो इब्राहिम मुजाब। ऐं उन ज़रिए खां इहा सदा आई हुई त पंहिंजे पुट खे सिंध मोकिल। ऐं अॼु दुनिया वारा चवंदा आहिनि त सिंध खे मोहम्मद इब्न कासिम फतह कयो। मां चवंदो आहियां वञो पंहिंजी सिंध घुमो। सिंध जे हर चौक ते, हर चौराहे ते, हर घिटीअ ते अगर तव्हांखे तलवार लटकियल नज़र अचे त सिंध खे मोहम्मद इब्न कासिम फतह कयो। ऐं अगर सिंध जे हर चौक ऐं चौराहे ते तव्हांखे गाज़ी जो अलम नज़र अचे त सिंध खे कलंदर फतह कयो। सलामत सलामत। छाकाणि त सिंध जी सरज़मीन ते ॿ इमाम ज़माना जा सिपाही सुम्हियल आहिनि। हिकु कलंदर लाल शहबाज जे हुसैन हुसैन कराइण सेखारियो, हिकु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे अली अली करण सेखारियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु शेर आहे, अगर तव्हांजी इजाज़त हुजे त तव्हांजी गोश गुज़ार कयां। कलंदर लाल शहबाज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवनि था त जे भाई थिया जन्नती, जे भाई थिया जन्नती त बण हैदर जो हुबदार। जे भाई थिया जन्नती त बण हैदर जो हुबदार, बिना हुब हैदर जे अथई बंदगी बेकार। जे भाई थिया जन्नती त बण हैदर जो हुबदार, बिना हुब हैदर जे अथई बंदगी बेकार। पढ़ी लख निमाज़ूं करी हज हज़ार, तोखा बेहिश्ता बेदार जे इश्क न थई अली सां। या सलाम सलाम। या सलामत सलाम। मौला तान सलाम। अर्ज़ खिदमत, मौला अली अलैहिस्सलाम जे फ़ज़ाइल ॿुधाइण जो मक़सद इहो न आहे असां हिते अचूं नारा हणूं ऐं हलिया वञूं। ॻाल्हि हिन खां अॻिते आहे। मसलन मौला अली अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल जेके आहिनि न, तव्हां तौरात खोलियो उते बि मिली वेंदव, तव्हां ज़बूर खोलियो उते बि मिली वेंदव, तव्हां इनवेद खोलियो उन में भी मिली वेंदव, तव्हां गीता खोलियो उन में भी मिली वेंदव। मां अर्ज़ कयां त जाते जाते तव्हांखे शराफ़त नज़र ईंदी उते उते मौला अली जो ज़िक्र तव्हांखे मिली वेंदो। जाते जाते तव्हांखे तक़वा नज़र ईंदो उते उते मौला अली जो ज़िक्र तव्हांखे मिली वेंदो। जाते जाते सखावत नज़र ईंदो उते उते मौला अली जो ज़िक्र तव्हांखे मिली वेंदो। ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त मौला जी ज़ात खे त दुनिया जो हर बशर मञे थो, हर बशर। तव्हां हींअर इंडिया हलिया वञो, एॾा वॾा वॾा जुलूस हिंदू था कढनि, उन्हनि जूं पंहिंजूं इमाम बारगाहूं आहिनि। पोइ इहे तव्हां वांगुरु मसलन झूला कढनि था, सेज कढनि था, अलमपा कढनि था, उहे सभु कम जेके हिते थियनि था, जेके तव्हां सम्झो था त कोई शियो कंदो आहे, उहे सभु कम उहे बि कनि था। तव्हां हलिया वञो ईसाइनि जी चर्चुनि में, उहे बि मौला अली अलैहिस्सलाम जा ज़िक्रनि जा वॾा फ़ज़ाइल ॿुधाईंदा तव्हांखे। ॻाल्हि इहा आहे त हू मौला जी ज़ात खे मञनि था, मौला जी ॻाल्हि खे नथा मञनि।
अगर चाहो था तो तहां अली वारा सॾरायो, अली मोला चए त हे मुंहिंजा आहिनि, तो जरूरी इहो आहे त मौला जी ज़ात सां गॾु गॾु मौला जी ॻाल्हि खे बि मञणो आहे। अगर चऊं मौला जी 50% ॻाल्हि मञींदासीं ऐं 50% न मञींदासीं त बस पोइ असां हक़ीक़ी शिया न आहियूं, बस पोइ असां हक़ीक़ी सुन्नी न आहियूं। हक़ीक़ी सुन्नी, हक़ीक़ी शियो, हक़ीक़ी मुसलमान उहो ई आहे जेको 100% मौला जी ज़ात खे बि मञे ऐं 100% मौला जी ॻाल्हि खे बि मञे। ही घरानो अल्लाहु अकबर, ही पंचतन पाक जो जेको घरानो आहे न, इन्हनि जी पाण सां हिक ॿिए में एॾी मोहबत ऐं उल्फत अथनि त मौला हुसैन खे जेके पुट ॼमनि था सभिनी जो नालो अली था रखनि, जेतिरियूं धीअरूं अथसि मौला हुसैन खे सभिनी जो नालो फातिमा था रखनि। अहिड़ी तरह पंहिंजे नाने सां वरी एॾी मोहबत था कनि जो उन खां बग़ैर जी नथा सघनि। बार बार निमाज़ुनि में वञी, ताक़ीबात में वञी, निमाज़ शब में वञी अल्लाह को सिर्फ़ हिकिड़ी दुआ था घुरनि, ए परवरदिगार मूंखे हिकु अहिड़ो पुट था कर जेको हू बहू मुंहिंजे नाने जहिड़ो हुजे, छाकाणि त मां नाने जी जुदाई खे बर्दाश्त नथो करे सघां। मां पंहिंजे उन पुट खे ॾिसंदो रहां ऐं पंहिंजे नाने जी ज़ियारत कंदो रहां। अहिड़ी तरीक़े सां तव्हां ॾिसंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मौला हुसैन खे वरी अहिड़ो पुट थो ॾिए जिन जो नालो अली अकबर आहे, ऐं एॾी मोहबत थो करे मौला हुसैन जे मस्जिद नबवी में हिकु दफ़ो अली अकबर अचे थो, मौला हुसैन वेठा आहिनि, अंगूरनि जी मुंद कोन्हे ऐं अची चवनि था बाबा मूंखे अंगूर खाइण जी सिक लॻी आहे। मौला दीवार में हथ विझी अंगूर कढी ॾियनि था, अचे वठ। इहो हुसैन जेको कॾहिं राहिब खे पुट थो ॾिए, कॾहिं पंहिंजे अली अकबर खे अंगूर थो ॾिए, पर पंहिंजी ज़ात लाइ कॾहिं ख़ुदा खां काश नथो घुरे। ऐं जॾहिं ही करबला जो मार्को थियो न त अली अकबर 18 सालनि जो, यानी फुल शबाब, फुल जवानी, हू बहू रसूल खुदा। जॾहिं अली अकबर बाज़ारुनि में वेंदो न त माण्हू पंहिंजूं सब्जियूं खपाइण छॾे ॾींदा, सिर्फ़ अली अकबर खे ॾिसंदा, का एॾो सुनो। पोइ मौला हुसैन चवनि त तव्हां जॾहिं ॿाहिरि वञो पंहिंजे चेहरे खे ढांपे वेंदा कयो, मतिलबु एॾी सूंहं। जिन असहाबनि जेके ज़िंदा हुया उन वक़्त ताईं, जिन रसूल ख़ुदा जी जवानी ॾिठी हुई, उहे जॾहिं अली अकबर खे ॾिसंदा त भुलिजी पवंदा, छा दुबारा रसूल अल्लाह अची विया। ऐं जॾहिं मौला हुसैन मोकिलेनि थो त इहो जुमिलो थो चए, मालिक गवाह रहिजां, मां हींअर उन खे मोकिले रहियो आहियां जेको सूरत में, सीरत में, गुफ़्तार में, किरदार में हू बहू मुंहिंजे नाने मोहम्मद जहिड़ो। अल्लाह अल्लाह। ऐं जॾहिं हिकु त अली अकबर जी जेका आहे न रुख़सती वॾी गमज़दा आहे, माना मौला हुसैन जी तव्हांखे रुख़सती पढ़ंदा आहियो न, रवानगी पढ़ंदा आहियो, जेका अली अकबर जी, अल्लाह अकबर, को इहो तवक्को न पियो करे सघे त अली अकबर बि शहीद थींदो। मौला हुसैन वटि अचनि था, चवनि था मौला आका मूंखे इजाज़त ॾियो। हाणे मौला कीअं जवाबु ॾिएसि? हाणे ख़बर अथसि त वञिणो बि अथसि, शहीद बि थियणो अथसि।
चवेसि तो पुट हिकिड़ो कमु कर, पहिरियों पंहिंजी पालण वारी ज़ैनब ऐं पंहिंजी माउ उम्मे लैला खां पुछी अच। हाणे इहो चवण हो त अली अकबर वञण लॻो त मौला वरी सॾु करे भाकुर थो पाए, ऐं पीउ पुट पाण में एॾो भाकुर पाए रोअनि था, एॾो रोअनि था जो रावी चवे थो त करबला जी ज़मीन हिननि ॿिन्ही जे गोड़नि सां तर थी वई। अल्लाहु अकबर, एॾी मोहबत मौला हुसैन, मज़ाक कोन्हे। मौला हुसैन जो इहो जुमिलो चवण त ए अली अकबर, तुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजी अखियुनि जो नूर ख़तम थी वियो। मज़ाक कोन्हे इहो चवण, इहो उहो हुसैन मौला थो चए। ऐं अली अकबर जी जुदाई इतो बि तव्हां अंदाज़ो लॻायो, जॾहिं मौला हुसैन हिनखे इजाज़त ॾिनी न त मौला हुसैन उमर साद खे बददुआ कई, ए उमर साद तुंहिंजी नस्ल बि न बचे। हुसैन जहिड़ो करीम, हुसैन जहिड़ो साबिर इमाम, पर जॾहिं अली अकबर खे मोकिले थो न त सब्र जा सभु ज़ब्त टुटी था पवनि। अल्लाहु अकबर। वरी ॿीहर बि उमर साद खे लान करे चवे थो, जॾहिं अली अकबर जी उन लाश ते पुॼनि था न त अली अकबर खे ॾिसी वरी उमर साद खे चवनि था, हे उमर साद, तूं बि ईअं ई पंहिंजे बिस्तरे मर्ग ते तोखे केरु मारण ईंदो। अंदाज़ो कयो मौला हुसैन जी जेको एॾो करीम हुजे त जॾहिं मौला हुसैन खे शिमर लईन खंजर तो हलायसि, उते भी है करीम तो चवेस शिमर के, ए शिमर जे अगर तू इन अमल खां रहिजी वञे, इहो कम न करी त तुंहिंजी जन्नत जो माज़ामिन आहे। एॾो करीम हुसैन। पर अली अकबर जी जुदाई ते चवे थो हिन दुनिया ते खाक आहे। ए अली अकबर तोखां पोइ हिन दुनिया ते खाक आहे। केॾी मोहब्बत हूंदी मौला हुसैन जी। अली अकबर वञे तो खेमन में, बीबी ज़ैनब सां मुलाकात थिएसि थी। बीबी समझी वञे थी अली अकबर छो आयो आहे। अली अकबर 3 दफ़ा पुछेसि तो बीबी का जवाब नथी ॾे। चेसि तो अम्मा मां मरण जी इजाज़त वठणा। बीबी ॿुधेसि थी, जवाब नथी ॾे, वरी तो चवे। बिल आखिर 3 दफ़े तेरे बीबी जवाब न ॾिनसि त अली अकबर चवे थो पंहिंजी पुफी ज़ैनब खे, ठीकु आहे पुफी अम्मा, तव्हां मूंखे भली इजाज़त न ॾियो, पर रोज़ मैशर मुंहिंजी ॾाॾीअ खे पाण जवाब ॾिजो जॾहिं हू तव्हां खां पुछंदी त मुंहिंजे हुसैन खां तोखे अली अकबर वधीक प्यारो। अल्लाह इहो ॿुधण हो। बीबी ज़ैनब चयो आहे अली अकबर मां तोखे इजाज़त ॾिनी, अली अकबर खे तो इजाज़त मिली। आयो पंहिंजी मां वटि उम्मे लैला। हाणे उम्मे लैला चाहे पई त कुझु थिए, पर अली अकबर इहो मूंखां पुछण न अचे। बिल आख़िर अली अकबर आयो ऐं माउ खे चयईं, ऐं माउ खे वरी इहो बि चयईं, मूंखे मुंहिंजे बाबा बि इजाज़त ॾेई छॾी आहे, मूंखे मुंहिंजी पुफी बि इजाज़त ॾेई छॾी आहे, ताकि मुझे अम्मा वट को रीजन रहे ही न। चवेस की पुत्र तो जड़ा पुत्र भी कुसड़ला हुंदा है। चवे तो अली अकबर अम्मा ठीक आहे, भली तव्हां मूंखे इजाज़त न ॾियो, रोज़ हमेशा मुंहिंजी ॾाॾी खे पाण जवाब ॾिजो। हाणे इहो ॿुधण हो त बीबी उम्मे लैला बि चएसि थी, ए अली अकबर हुसैन ता त तो जहिड़ा मां 18 पुट कुर्बान करे सघां थी। अली अकबर खे इजाज़त मिली। रावी हमीद इब्न मुस्लिमा उहो परे खां बि ॾिसे पियो, अंदर जे हाल जी ख़बर हुनखे कोन्हे। ॿाहिरि हू ॾिसे थो त अली अकबर ॿाहिरि निकिरे थो। जीअं ई खेमे जो दरवाज़ो खुले थो, वरी का बीबी अॼु का अली अकबर खे बाहि खां पकड़े अंदर गीले थी वञे।
चे तुम्हारी तो 7 दफा खेमे जो दर खुलियो अली अकबर बाहर आयो वरी अंदर वयो बिलादर इन निजाल बन चयो ए हुसैन चा तो वट को मर्द बाकी न यो बुदल हो अली अकबर बाहर अची वयो अगे जी पंहिंजे बाबा वटि बीठो बाबा मां मौजूद आया हिन उमिरि साद के मां वञी ॿुधायां थो त मां कंहिंजो पुटु आहियां मां कंहिंजो पोटो आहियां अल्लाह अकबर मौला हुसैन छा थो करे अली अकबर खे पंहिंजे बाबा वारी पग पाराए थो पंहिंजे बाबा मोहम्मद वारी पग पाराए थो पंहिंजे बाबा मोहम्मद वारी तलवार ॾिएसि थो ऐं पंहिंजे बाबा अली जी कमर बंद बाधाएसि थो हाणे हू बहू सूरत में सीरत में गुफ्तार में किरदार में नाने जहिड़ो लॻे पियो घोड़े ते विहारे मोकिलियसि ऐं अली अकबर खे चई ऐं अली अकबर जेसि ताईं ॾिसी सघे न मूंखे तेसि ताईं मुड़ी मुड़ी मूंखे ॾिसंदो रहे न ॾाढो ॾुखियो आहे मौला हुसैन जे लाइ अली अकबर जी जुदाई ॾाढी ॾुखी हुई अल्लाह अकबर मूंखे ना आहे ख़बर मां कीअं पढ़ंदुसि था कीअं ॿुधंदुमि अल्लाह अकबर अली अकबर हलियो जीअं जीअं अली अकबर मौला हुसैन जी नज़रुनि खां ओझल थियण लॻो मौला हुसैन बि पोयां पोयां अली अकबर जे हलण लॻो अली अकबर जे घोड़े जी रफ़्तार वधी हेॾा मौला हुसैन जे क़दमनि जी रफ़्तार वधी अली अकबर महसूस कयो मुझे पोयां कोई अचे थो मुड़ी जो ॾिठई त बाबो आहे अरे लही आयो अची पंहिंजे बाबे खे बाकुर पाए चवे थो बाबा हाणे त तव्हां मूंखे इजाज़त ॾिनी हुई तव्हां वरी मुंहिंजे पोयां छो था अचो मौला हिकु जुमिलो चएसि थो ए अली अकबर काश तुंहिंजो बि को जवान पुटु मां पोतो का पुछा जवान पुट के मरण जी इजाजत कीअं ॾिनी आहे अल्लाह अकबर चए थो अली अकबर बाबा अगरि तव्हांखे मुंहिंजो एॾो ई गिरां थो गुज़रे त मां नथो वञा मौला हुसैन चएसि त न अली अकबर बस तूं हाणे वञ मां तुंहिंजे पोयां न ईंदुमि अल्लाह अकबर अली अकबर वियो जंग थी गुमसान जी जंग थी पहिरें ई हमले में अली अकबर 120 शामी वॾनि बहादुरनि खे फिनार कयो ऐं जॾहिं मौला हुसैन जी नज़रुनि खां ओझल थियो न मौला हिकु टीले ते भी अली अकबर जी जंग ॾिसी रहियो जीअं नज़रुनि खां ओझल थियो त मौला हुसैन जे चेहरे जी रंगत तब्दील थियणु शुरू थी हेॾां बीबी ज़ैनब बीबी फिज़ा खे चयो त मुंहिंजे भाउ जे चेहरे खे ॾिसंदी रहो या खेमे जे दर ते भाउ जे चेहरे खे ॾिसंदी रही अरे जीअं मौला हुसैन जे चेहरे जी रंगत तब्दील थी हेॾां बीबी फिज़ा जनाब ज़ैनब खे ॾिसियो बीबी ज़ैनब मुसल्लो विछायो ऐं दुआ घुरी मालिक जीअं याकूब खे यूसुफ मिलायो ए अल्लाह मुझे भाउ हुसैन के अकबर मिला दुआ कबूल थी अली अकबर मोटी आयो ही वाहिद शहीद आहे जेको ॿीहर मोटी आयो छाकाणि बीबी ज़ैनब दुआ कई छाकाणि बीबी ज़ैनब खे ख़बर हुई त मुंहिंजो भाउ हुसैन अली अकबर खां केॾी मोहबत कंदो आहे जॾहिं मोटी आयो अली अकबर टोटली पूरो बदन खून सां लहू लहान ऐं अची हिकिड़ो जुमिलो चए थो छाकाणि त अली अकबर खे ख़बर हुई मुंहिंजो बाबो त मुंहिंजी हर ॻाल्हि खे मञींदो आहे अगर अंगूरन जो ज़मानो न भी हुजे तॾहिं भी मस्जिद नबवी में हथ विझी अंगूर मूंखे खाराईंदो आहे चवे तो बाबा ये प्यास जी शिद्दत मूंखे कत्ल करे रही आहे अगर हिकु ढुक पाणी मिली वञे त मां हिन फौज अशकिया खे ॿुधाए छॾियां त मां कंहिंजो पुटु आहियां मौला चवेसि तो सवाल भी कयो अथई त हिन गुरबत जे आलम में अल्लाह अच्छा इते मौला जो जुमिलो जेको आहे न वॾो न ज़रीफ़ जुमिलो आहे चए थो इहो न चई त ही ज़ालिम मूंखे क़त्ल करे छॾींदा चए थो मूंखे त हे क़त्ल करे ई कोन था सघनि हीअ प्यास जी शिद्दत आहे जेका मूंखे मारे छॾींदी अल्लाह अकबर मौला हुसैन चएसि थो अली अकबर हिकिड़ो कमु कर
मोट पानी तो कोने पर पांजी ज़बान थोड़ी देर लाए मुझे मुंह में दे, शायद तुझी तशनगी थोड़ी घट थी वने। अली अकबर पांजी ज़बान बोला हुसैन जे मुंह में विजी फौरन कढी के तो बाबा अरे बाबा तो मौका भी वधी प्यासा चाकर त बीबी फातिमा जनाब ज़ैनब के हिकड़ी दुआ ॾेई वई चई वई हुई दी मुझे एक गाल के याद रख जा। अरे मुझे हुसैन के उन लाठी लगंदी आ, मुझे हुसैन के कदी प्यासो न ॾिस जा। बीबी ज़ैनब इन करे रातुन जो उथी उथी बार बार पंहिंजे भाउ ॾींदी भाउ हुसैन पानी जी ज़रूरत न थई। करबला में वो ज़ैनब एडी मजबूर हुई जो हुसैन मौला के पानी न पी ॾेई सके, मां जी वसीयत के पूरो न पई करे सके। अल्लाह अकबर। मौला हुसैन चेस तो ए अली अकबर तू एक कम कर, ये मुझे मुंडरी मौला लाती अली अकबर जे मुंह में विधई। जी अली अकबर ही पंहिंजे मुंह में विझी छॾ, शायद थोड़ी तशनगी घट थी। अली अकबर वरी खुदा हाफिज करे हलियो। उन खां पोइ 80 दोबारा फौज अशकिया जे वॾनि वॾनि बहादुरनि खे फिन्नार कई। जॾहिं इहा ॻाल्हि उमिरि साद ताईं पहुती त उमिरि साद सॼी फौज खे ऐलान कई कि ईअं न थिए त ही बनी हाशिम जो नौजवान मुंहिंजे खेमे ताईं पुॼी वञे, जे वटि जेको असलो आहे, जे वटि तलवार आहे वो तलवार सां हमलो करेसि, जे वटि नेज़ो आहे वो नेज़े सां हमलो करेसि, जे वटि तीर आहे वो तीर सां हमलो करेसि। अल्लाह अकबर। चारों तरफ का तीरन जी बारिश थियण लगी, चारों तरफ का तलवारुन जी बारिश थियण लगी। अली अकबर ज़मीन ते न वेही सघियो, ज़मीन ते आयो। आखिर में पंहिंजे बाबा के कोन घुराई, अदरकनी न चई, बस इहो चई बाबा मुझो आखिरी सलाह। मौला हुसैन उतां हलियो ऐं कॾहिं किरे थो कॾहिं उते थो। अली अकबर नथो लभेसि, बार बार चए थो या अली। अल्लामा शूस्तरी चवनि था कि तो मूंखे ख़बर नथी पए त इन वक़्तु पंहिंजे बाबा अली खे सॾनि पिया या अली अकबर खे सॾनि पिया। अली अकबर खे चवनि था अली अकबर तकड़ न कजा, तुंहिंजो बाबो तो वटि पुॼण वारो आहे। अरे पर मूंखे रस्तो नज़र नथो अचे। अरे मौला हुसैन कोनियुनि जे बल हली हली हेॾो अली अकबर थोरो ॻाल्हाईंदो रहियो। मौला उन आवाज़ जे पोयां पोयां अली अकबर जे सराने पहुता। अल्लाह अकबर। अली अकबर चवे तो बाबा हिकु ज़ालिम अहिड़ी बरशी हणी पियो, इन वॾी तकलीफ़ ॾिनी आहे। अल्लाह अकबर। मौला हुसैन चएसि तो अली अकबर परेशान न थी, इहा बरशी जो फल मां पाण कढंदुसि। मौला हुसैन अली अकबर जे सीने ते पंहिंजो गोॾो रखी बरशी में हथ विझी चए तो या अली बजा। अली अकबर जी रूह परवासी इहो चवण हो। वरी कोशिश कई मौला हुसैन अली अकबर जे लाश खे खणी वञे, नथो खणी सघे। बीबी ज़ैनब दौड़ंदी आई, चवण लगी ए हुसैन मां खणंदमि अली अकबर जे लाश खे। मौला चएसि तो अञा मां ज़िंदा आहियां। ए ज़ैनब तूं ख़ैमनि में हली वञ। बीबी ज़ैनब चवे थी मां न वेंदसि। मौला हुसैन बनी हाशिम जे ॿारनि खे रड़ियूं करे चवे थो अरे जल्दी अचो, अली अकबर जो लाशो मूंखां नथो खॼे। मां चवंदमि अली अकबर तूं वॾो ख़ुशनसीब आहे, अरे तव्हांजे लाशे खे खणण वारो तव्हांजो बाबो मौजूदु आहे, बीबी ज़ैनब मौजूदु आहे, अरे बनी हाशिम जा ॿार मौजूदु आहिनि। अरे थोड़ी देर खां पोइ आका हुसैन जो लाशो बेगोरो कफन पियो हूंदो। बीबी ज़ैनब सते कदम बीबी मथे ते कुरान रखी कातिल जूं मिन्नतूं कंदी रहंदी।
ए कातिल, अरे मुझे माँ चक्कियों पी पीट के अला लानतुल्लाह अलल कौम वज़्ज़ालिमीन।